रात जो छोरो किथे आ क्या हो रहा है? यकीन करो साहब, वो जो छोरो मुझे चय में सफा रहा है। दिल से चेती निड़िए ते हथ रखी थी हां जेस ताईं फटकी तम न दी न छॾिया। मुखे मारे छॾ साहब, मुखे मारे छॾ। वो भी मुझे छोड़े मुखे जीअण जे क़ाबिल छॾियो ई कोन्हे। पोइ अहिड़ा निभागा छोरा पैदा छो था कयो? कहिड़ी ख़बर साहब, कहिड़ी ख़बर त वॾे लाइ अहिड़ा पापी थींदा। जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा नंढे हूंदे ई घुटो ॾेई मारे छॾिया हा। इहो ॿुधाए त तुंहिंजे छोरे हिन वक़्त ताईं कहिड़ा कहिड़ा ॾोह कया आहिनि? साहब मां हुन सां गॾु त न आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ा ॾोह थो वठे कंदो। सर ये पोड़ो न मञींदो, 2 मिनट इजाज़त ॾियो त लेवल में करे जावां। सिकंदर खान असां पुलिस जे एमालन जे करे माण्हुनि जो असां तां वेसा कजी वियो आहे। त तव्हांखे ख़बर न आहे त ही केरु आहे? हिन खून कया आहिनि, ही खूनी आहे। सर खून त हिन नाहिनि कया, पर ही खूनी मजू जो पीउ आहे पीउ। छा ही मजू खे चवंदो त वञी खून कर? अहिड़ो कहिड़ो पीउ हूंदो जेको औलाद खे चवंदो त वञी ॾोह कर? सर पोइ बि पुट जा ॾोह पीउ खां पुछा न आहिनि। जॾहिं पुछा था कयूं त ॿुधाए कोन। सिकंदर खान असुल मुजरिम खे हथु कर, असुल मुजरिम खे। हिनखे छॾियोसि त ही वञे। सर हिन मूं हथ कढियो थिए त मजू कॾहिं बि पेश कोन पवंदो। साल सॼो हिनखे तव्हां विहारे छॾियो पोइ बि मजू पेश कोन थींदो। कहीं बि पुट जी सज़ा कंहिं पीउ खे न ॾींदो कर। तव्हां वञी सघो था। वॾी महिरबानी साईं, तुंहिंजी लख लख महिरबानी। चाचा गुलाम कादर, तूं असां सां वाइदो कर, तूं असांखे जवाब न ॾींदे। अरे हाणे ॻाल्हि बि कंदो या रुगो पिया वाइदा वठंदो? हाणे पंहिंजो बि मगज़ ख़राब न कयो, मुंहिंजो मगज़ बि ख़राब न कयो। अरे कारा चाचो गुलाम कादर मञींदो, हाणे खणी तूं ॻाल्हि बि त कर न। पक चाचा मञींदे बुख ते? अरे हाणे दांगी खणी मुंहिंजे मुंहं ते घुमायो। केतिरा चकर चयो त मां त ॻाल्हि कयो। अरे हाणे ख़ुदा जे वास्ते खणी ॻाल्हि कयो। चाचा मुंहिंजी दिलड़ी खेरा जी धीअ ते अड़जी वई आहे बुख ते। छा? चाचा वे थधो बुख ते। पहिरियां पूरी ॻाल्हि ॿुध चाचा, पोइ अॻियां वॾो थी हलजा। हेम करे हाणे जॾहिं दिल अड़ी आहे, मां चवां थो त खेरा खां उन छोकिरी जो संग घुरां बुख ते। खेरा खां संग घुरंदे? चाचा इहो कमु त तोखे करणो पवंदो। तूं त छोकिरी जे चाचे बराबरि आहीं बुख ते। बस चाचा बराबरि आहे। चाचा गुलाम कादर तव्हांखे ओचितो वरी छा थी वियो चाचा? अरे बस कर, चाचा बराबरि आहे। छा थी वियो चाचा गुलाम कादर? तोखे वरी छा थी वियो? कुझु बि न आहे थियो, पर इहो कमु मां न कंदुसि। आख़िर छो चाचा, छो इहो कमु न कंदे? मुंहिंजी मर्ज़ी आहे, इन में तुंहिंजो छा वियो? पर तो वाइदो कयो आहे चाचा, वाइदो कयो आहे। जेकॾहिं अॼु शोरनि सां मां न गॾिजी वियुसि त वरी ॿिए कंहिंखे वठी वेंदा, ऐं जे ॿिए कंहिंखे वठी विया त पोइ इहो संग खेरा हिन छोरे खे ॾींदी, मूंखे कॾहिं बि न मिलंदो। इन करे अहिड़ो कमु कयां जो छोरा संग तां दिल्ली खणी वञनि। ओ चाचा कहिड़ी रेल में चढ़ी सफ़र वो करी बुख ते? सफ़र रेल? मुंहिंजो मक़सदु त कहिड़ी सोचनि में गुम थी वियो आहीं। छा ॻाल्हि कयां कारा, तोसां मां छा ॻाल्हि कयां? तोसां गॾिजी त मां संग घुरण हलां, पर यार तोखे ख़बर नाहे त छोकिरीअ खे कहिड़ो मर्ज़ आहे। चाचा जेकॾहिं छोकिरी में मर्द आहे त मां वरी कहिड़ो चा कयां? मां बि मरीज़ आहियां, मरीज़ बुख ते। चरिया पर छोरीअ खे त वॾी बीमारी अथई, वॾी
मां भी तो बीमारियुनि जो गुदाम है गुदाम। करा छोकिरीअ खे मिर्गीअ जो मर्ज़ अथई मिर्गीअ जो, इन ये करे तुझी भलाई इन्हे में आ त छॾ छोरीअ जी पचर, वञी ॿियो को संग ताड़ त वञी ॿियो को पलजे। कारा हथ कढ बाबा हथ कढ, अवले असां पंहिंजे पेट जी आज़रत में आहियूं, वरी इन जो इलाज किथां थींदो किथां थींदो? इहा जांच करणी पवंदी, पक नथी पवे बुख ते। तुंहिंजी जांच खां पहिरियां मुंहिंजो अॻ में कमु थी वेंदो। हाँ बाबा हे वठो खाई छॾ। छा आहे? सूर जी गोरी आहे बाबा। न खपे, तुंहिंजे हथनि जी का बि शइ मूंखे न खपे। बाबा जिद छॾ, ही गोरी वठ खा। मूंखे ख़बर आहे त पुलिस जी मार छा हूंदी आहे, संद संद जो सूर ई ख़तम न आहे थींदो, जेसि ताणी हेड़ियूं 8-10 गोरियूं न आहिनि खाए बियूं। 10 चक्कर छोरा 10 चक्कर, हिन अछी ॾाढ़ी में मुंहिंजो पटको लही चुको आहे। हे हाणे मां कहिड़ो कंधु खणी हिन ॻोठ में घुमां? बाबा त तोखे पोइ कहिड़ो लाचार आहे, घिटिन में रुलण जो, घर वेठो रहो। छोरा मां तो वांगुरु बेनिम कोन आहियां, मूंखे मुंहिंजो ई ज़मीन मलामत थो करे। बाबा मां तोखे पुलिस अचण खां अॻु में ई ॿुधाए छॾियो त घर छॾे के सर बूड़े में लिकी वञ, पर बाबा तोखे पंहिंजो ज़िद छॾे न, पोइ ॾोह मजूअ जो थुक थे। पर मूं ते हिकु महिरबानी करे ही गोरी खाई छॾ, अजायो सिहत ख़राब न थिए। हेॾे कर ॾे मूंखे गोरी। हे तुंहिंजी गोरी, हे तुंहिंजो पाणी। बाबा दिल त चवे त जा 8 जा कारतूस तुझे सीने में हणा, पर छा कयां अबो थी पियो है अबो। या खुदा ही मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा थो ॾी। मां त पंहिंजे अबे जो एॾो नाफ़रमान औलाद कोन हुई, त पर मुंहिंजे हथ में ही नाफ़रमान औलाद छो? छा आहे मुंहिंजी जवानी जे कंहिं पापनि जी सज़ा त कोन्हे जेका मुंहिंजी यादि अची रही आहे, जेका खानू तोखे असां चालान करे जेल था मोकिलियूं, पर मां वध में वध कोशिश कई आहे त तूं तव्हां कूड़ा केस ख़त्म थिया वञे। डीएसपी साहब, मां कंहिंजे ख़ौफ़ ऐं दबदबे में जी हथ नाहे ॾिनो। मां त ॾोहनि जी ज़िंदगीअ खे अलविदा करे इज़त जी ज़िंदगीअ ख़ातिर पेश पियो आहियां। हर जेकॾहिं कानून रिआयती वर्ताव करे थो त थी सघे थो मुंहिंजे इन्हीअ क़दम खे ॾिसी ॿिया बि ॾोहारी पेश पवनि। असांजो बि इहो ई मक़सदु आहे त पेश पवंदड़ मुजरिम खे वध में वधि रिआयत मिले, पर जेकी तो गुनाह कया आहिनि उन्हनि जी घटि या वधि तोखे सज़ा कटणी पवंदी। मां त सज़ा कटण लाइ तयारु आहियां, इन लाइ त पेश पियो आहियां। हा, बाक़ी जेकॾहिं कानून रिआयतूं कंदो त पोयां भटकियल मूं जहिड़ा सिधी राह ते अची वेंदा, पर जेकॾहिं कानून लागर्ज़ी कई त मूंखां वधीक ख़तरनाक खानो खर दिमाग़ पैदा थींदा। असां नथा चाहियूं त तोखां वधीक के खर दिमाग़ पैदा थियनि, छो त हितां जो अमन असांखे पंहिंजी जान खां बि वधीक प्यारो आहे। जेकॾहिं अमन खे बरक़रार रखणु चाहियो था त कानून में कुझु सुधार आणियो। को बि ख़ुशीअ सां खानो खर दिमाग़ बणकणु नथो चाहे। तव्हांजो कानून अहिड़ो त माहौल पैदा करे थो जो मालूद खानो बि खर दिमाग़ बणे वञे। इन करे डीएसपी साहब तव्हांखे अर्ज़ु थो कयां त कानून में सुधार आणियो। इहा ई मुंहिंजी कोशिशि आहे खानू, इहा ई मुंहिंजी कोशिशि आहे त तूं जेतिरो वक़्तु बि जेल में रहीं त तोसां वर्ताव सुठो कयो वञे, ऐं जॾहिं तूं हितां ॿाहिरि वञी त हिन कानून खे अदब ऐं एहतराम सां ॾिसी ऐं हिन खे सलाम कर। अदा तुंहिंजे खून जो कुझु हिसाब बराबरि करे आयो आहियां,
पर मुंहिंजो अंदर तॾहिं ठरंदो जॾहिं सूबेदार सिकंदर खे रत जा ॻोढ़ा रोहण ते मजबूर कंदुसि। जेकर मां चाहियां त सूबेदार सिकंदर खे हिक ई धक सां ख़तम करे छॾियां, पर न ता न, इहो तुंहिंजे खून सां इंसाफ़ न थींदो, न थींदो। मां चाहियां थो त अॻ में तुंहिंजे कातिलनि जा मिट माइट ऐं वेझा अज़ीज़ ख़तम करे उन्हनि खे रत जा ॻोढ़ा रोहण ते मजबूर कयां, मजबूर। तुंहिंजे पनाह ख़ातिर पंहिंजे दुश्मननि में एॾी त दहशत पकड़णु चाहियां थो, एॾी त दहशत पकड़जणु चाहियां थो जो नंढे वॾे खे इहा ख़बर पइजी वञे त मौत जो ॿियो नालो मजू आहे, मजू। अम्मा हाणे हेॾे मूंखे त मां धोई वठां ॿ टे लटा, कुझु त हथ वंडाया आहिनि। न मां थोड़ा ही त कपिड़ा आहिनि, मां पाण ई धोई थी अचां। चाची कम पको आहे, मां ज़ुबान ॾेई आयो आहियां। मथां सुभाणे फेरी वञी लहंदा टोपी बस सावधा कोनी माज़ो घेर त मथे ते चढ़े त सॼो कमु बिगाड़े ते जाए। असां जेल में बि थी आयो आहियां, उनजी परवाह न थी सहे। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे छोरा, तोखे थियो छा आहे? ॿ टिनि ॾींहंनि खां इहो चिचड़ वांगुरु चिंबड़ियो थो वते पियो। अरे को तोसां खैर त आहे खैर चाची, पर तूं पंहिंजी ज़ुबान ते पूरी रहिजां, हाणे बेइज़ती न कराइजां, छो जो मां ज़ुबान ॾेई आयो आहियां। इन ई करे वरी बि पुछां थो त तूं पंहिंजी ज़ुबान ते पूरी त आई न? हा हा ज़ुबान ते पूरी आहियां। हाणे रतु न पियो, कमु करणु ॾे। अम्मा चयमि न, तूं छॾ, बस मां पाण ई धोई थी अचां। हिते कमु पको लॻो पियो आहे, पूरी सोराना राज़ी आहे। हाणे वञी गुला कादर सां मिली कमु पको कयां। जन्नत त चयो हो, बस वरी बि औरतुनि ते इतबार करणु न घुरिजे। मां पाण गुला कादर सां मिली पुछा करे ॾिसां, जेकर इहो राज़ी आहे त हेॾा पूरी बि राज़ी आहे, ऐं पोइ ॿिन्ही जी जोज़ी वाह जी तयारी। तोता बोले मैना को tiu tiu tiu, मैना बोले तोता को tiu tiu tiu, ताज़ा में बई बोले tiu tiu tiu। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, छोरो अलाए छा ते बतालो लॻो थो वते पियो। इहो त अलाह जा खणी लख एहसान जो रहमत खे रोज़गार मिली पियो, जे न त हिन इन टियूं टियूं जे आसरे त बुख मरी वञूं। हा अम्मा असां उहे हिक न ॿिए ॾींहुं ज़मीन ते हली पोरियो करे थी अचूं। अड़िए मड़ खैरा जे सिर ॾे खैर हुजे, इहो पोरियो बि पोरियो ई आहे। अमड़ छा थो मिले पियो? 50 रुपयो रुगो थो मिले पियो ॿिनि ॾींहंनि जो, सॼे ॾींहं जो, जंहिंमां उरो न पूरो। पर वरी बि शुक्र आहे मालिक जो, कुझु त मिले थो पियो। 3 वेला न त 2 वेला त खाऊं था। सालू असांजो रोज़ रोज़ अघु छो वठंदो आहे? अब्बा बेवकूफ़नि जी खोट कोन्हे। मां पुट कहिड़ा कचेरियां करंदी आंदे वे उधर ते छोकर तुंहिंजे नाले चवे पियो त चाचो रोज़ रोज़ असांजो दग छो जलींदो आहे? छोटू अॼु मैं तेरा चाचा, पर सुबह तेरा मैं पियू थी सा पियू उधर ते। न न मुझे बाबू आए उही को पीछे मैं तेरा पियू थी सा कि सही प्या के ना न थोरो थोरो। अॼु मैं मरा जा बच्चा जा ठरा, आज खिल पई करे खून पई करे खून उधर ते। चङो हाणे परे थी त असां वञूं, देर थी थे, किथे बचायो अची वियो न त ॾाढो झेड़ो थींदो, झेड़ो। ठीक है अॼु तू भली वञ, का ॻाल्हि कान्हे। त पोइ मां वञा? हा भली वञ, हा हा भली वञ। त पोइ मां वञा? हा पीछे वञ, मैं क्या खेंदा पिया उधर ते। पोइ अॼु जी ख़र्ची कोन कराई अथई? खोड़ डोकर खोड़, हिकिड़ा मिंट।
100 200 300 खोड़ न पोइ मां वञाई थी हा हां हल छोकरा चङो गड सभयानी वारिस खान मूसा खान को घर तरफ हटी हुआ मुझो प्रोग्राम यो ही आया दादा वाले के साण करे मूसा खान जी आया था इन्हीं करे माता आगे चाहो तो ता सुबह सवेरे साठ हलिया जो ये हितों तब्दील करो हाकिम खान मुखी मूसा खान जो एतिरो को लाचार कोन्हे हाँ पर तव्हांजे सिर जे करे अचणो पवंदो वारिस खान तो खे हाणे मूसा खान जी इज़त करणी पवंदी छो तो मुंहिंजो थियण वारो हाणे सहुरो आहे सहुरो ॻाल्हि ॿोल थी वई आहे छा अञा ॻाल्हि थी कोन्हे पर तमाम जल्द ॿुधंदे छा मूसा खान मञींदो मुंहिंजो नाठी मूसा खान खे हिन 7 राज्य में मिलंदो हा भाउ जहिड़ो मूसा खान पढ़ई तहिड़ो तूं जेकॾहिं ॿई वञी पाण में गॾियो पोइ असां जहिड़नि जो वाई खुदा वारिस खान चवंदा आहिनि त मुड़ुस भॾो न त छॾे जो छॾो हा हाकिम खान इन करे तव्हां बि ॻोल्हे ॻोल्हे वञी पाण जहिड़ो फॾई सहुरो हथु कयो हा वारिस खान असां ॿई फॾई जेकॾहिं गॾु थियासीं न तूं सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाए तूं सुबुह जो ईंदे या न जेकॾहिं तव्हांजो सहुरो थो थिए पोइ हुनजी इयादत करणी पवंदी सुबुह जो मां पंहिंजी उताक में तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि कोशिशि कजां त जीअं जल्द में जल्द हिते अची वञे ऐं अदा वारे सां गॾिजी निकिरी हलूं ठीकु आहे हाकिम खान मोकिलणी न आहे ख़ुदा बाबा साईं तू थदे च थोड़ा मेरे को सारे वे न मालूम न तू मोहब्बती माण्हू जे हिसे में आई तोखे छा ख़बर त ये फॾा कीअं थींदा आहिनि बाबा साईं मैं असुल माहिरां ऐं फॾा ऐं फशाद इहो त मेकणो पुछो तरते बाबा साईं जे तूं हुकुम करी न त मैं ॻाल्हि ॻाटे ते सभिनी ते चाढ़ छोड़ां ऐं विढ़ मरन उधर ते पहिरियां दुआ कर त मूसा खान राज़ी थी पवे पोइ तोखे बि पाण सां गॾु वठी हलंदुसि बाबा साईं इहो त ॿुधायो त रही रहण जा इरादा आहे कोथर बाक़ी मूसा खान जी मिल्कियत कीअं फबाइबी अॼु या सुभाणे मूसा ऐं मूसा जे पुट कमाल खे दुश्मन लिटाए विझंदा उनजो मिल्कियत जो वारिस केरु हूंदो केरु मां अकेलो मां हूंदुसि अल्लाह अकबर वक्त कीअं पियो गुज़रे खानो तुंहिंजे हथ ॾियण खां पोइ मूसा खान जा माण्हू मुसलसिल पीछो कंदा था रहा पोइ तूं घणो ॿाहिरि न निकिरंदो तेसिताईं मां ॿाहिरि आज़ाद थी निकिरी अचां पर यार सॼो ॾींहुं घर में वेही त नथो सघां न जेकॾहिं ॿाहिरि कमु थिए थो न त दिन भर खे न्यापो करे छॾ पोइ ॿई गॾिजी ॿाहिरि कम लाइ निकिरंदा ॾाढो थो चवांसि ॾाढो थो चवांसि पर मुंहिंजी मञे ई कोन थो यार मां त रोज़ पंहिंजनि कमनि करण लाइ निकिरां थो पोइ कहिड़ी दिलि भर खे तकलीफ़ ॾियां कॾहिं कॾहिं नंढा कम ॿियनि खां बि कराईंदो कर तुंहिंजे मथां पुलिस जो एतिरो ज़ोर बि न आहे कुझु सोच असां पंहिंजे दुश्मननि खे टांटा ॾिना आहिनि टांटा उनजी दिलि किथे ठहियल हूंदी हू मुंहिंजे अंदरि हुअण जो पूरो पूरो मोकियो वठंदा हूंदा हा मां कोशिशि कंदुसि कानू अॻिते अकेलो कोन निकिरंदुसि हाणे त ख़ुशि न मां नथो चाहियां अकबर मुझे बाहर चल गई मुझे दोस्तन के नुकसान पहुंचे भला तू बुधा केस को जते चिरो या उते ही बिठान मुझे मथा पूरा 12 केस हुआ 12 जन्मा केस पे निसार सतन केसन के तो कूड़ो करार दई उन तो फाइलू बंद करे छडी बाकी है पंच उनके ॾियणो पवंदो खबर ॾियणो पवंदो 5 केस जर्मा हिकु केस सेठ महरम जे फर वारो हुयो उन ॾे हलिया वञो जेकॾहिं मोड़ी वञे तो ठीकु आहे
न तो सम्झाइजोसि त असांखे चट सां गॾु लठ ॾेखारण बि ईंदी आहे। जेकॾहिं नमूनो कयई त सेठ मोहरम खान खरदमाग खां बखूबी वाक़ुफ़ आहे। तव्हां सिर्फ़ु हुन ॾांहुं हली वञो, पाण उहो शाहिदी मटाए छॾींदो। हा, ॿियो कहिड़ो केस आहे? ॿियो केस आहे हाशिम जे खून जो, जंहिंजा शाहिद अॻु में ई मरी विया। इहो केस त अॻी हाज़िरी ते ख़तमु थी वेंदो। बाक़ी केस आहिनि 3 जेके मूसा खान जा लॻल आहिनि। हुननि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। उन्हनि खे असांजो छा थींदो? इन्हनि केसनि सां बि मुंहुं ॾेई वठंदासीं दिलबर। उहे पिया हाज़िरनि ते मुंहुं ॾींदासीं। कानू टाइम इलाही थी चुको आहे, हलण जी थी कर। दिलबर यार ख़र्च त करा। यारनि जे लाइ खोड़ ख़र्चूं। असांजे यार जी पार त सही। हलो